नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त मौसमियात खाते मूजिब अॼु मथां खैबरपख्तूनख्वा, पंजाब, इस्लामाबाद, कश्मीर में खिमड़नि सां गॾु बरसात जो इम्कान है। अंगारे जे ॾींहुं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻड़ा पवण जो बि इम्कान है, पर मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में मौसम ख़ुश्क रहंदो। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में राति खां ककर छायल आहिनि, तेज़ हवाऊं बि हली रहियूं आहिनि। मौसमियात खाते अॼु शहर में खिमण सां गॾु बरसात जी यकती कई है। ईंदड़ 2 ॾींहंनि ताईं मौसम जुड़ालू रहण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो। बलूचिस्तान जे सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौसम ख़ुश्क रहंदो, जॾहिं त कोयटा ज़ोब में हल्की बरसात जो इम्कान है। पंजाब जे ज़िले गुजरांवाला, हाफिज़ाबाद, फैसलाबाद में बि खिमड़नि सां गॾु बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते मूजिब खैबरपख्तूनख्वा जे सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौसम जुड़ालू रहंदो, जॾहिं त सवात, कोहाट, पिशावर ऐं एबटाबाद में बि बरसात जो इम्कान है। आज़ाद कश्मीर में मौसम जुड़ालू रहंदो, जॾहिं त कुझु हंधनि ते हल्की बरसात पइजी सघे थी। मौसमियात खाते मूजिब सिंध ऐं गिलगित बल्तिस्तान में मौसम ख़ुश्क रहंदो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम ख़ुश्क रहंदो, जॾहिं त पंजाब ऐं खैबरपख्तूनख्वा में बरसात पइजी सघे थी। सभिनी खां वधीक बरसात सियालकोट में 10 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।